अॼु खां 1.5 साल अॻु बंगाल जी हिकिड़ी आर्कियोलॉजिस्ट ऐं ॿोलीअ जी पुराण जेके ॿोलियूं हुयूं उन जी माहिर बहाता अंसू मालीअ साइंस मेग में इहो इंकशाफ़ कयो त हुन मोहन जे दड़े जे लिखणीअ जा 5 लफ़्ज़ डिसाइफर करे वई आहे। 5 ऐं हिन दफ़े जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां जेको 21 फेबरवरीअ ते जेको कराचीअ में सिंधी ॿोलीअ ते कॉन्फ्रेंस कराई वई, उन में उहा मैडम स्कॉलर ऑनलाइन हुई ऐं उन वॾे यकीन सां शाहिदियुनि सां जनाब मार्क किनायर जे वैलिडेशन सां 3 लफ़्ज़ त जहिड़ो प्रूव कराए चुकी त हे जेके 3 लफ़्ज़ आहिनि इहे मोहन जे दड़े जे हिननि निशाननि जा आवाज़ आहिनि ऐं उहे हुन जेके 3 लफ़्ज़ ज़ाहिर कया, 5 कया हुयईं, बहरहाल 3 जेके मार्क किनायर साहिब जहिड़ो वैलिडेट करे छॾिया हुआ त इहो लॻनि था, छो त हींअर त पाण उन हाइपोथेसिस मां गुज़रूं था पिया। उन में जेको उन माईअ जेके 3 लफ़्ज़ कया उहे कया रती, कणी ऐं नाड़। रती, कणी, नाड़। तव्हांखे इहो ॿुधी वरी अञा हैरत थींदी त जेके हींअर दुनिया में जेके ॿोलियुनि जे बुनियादनि ते कमु कनि था पिया उहे था पिया चवनि त इन्हनि लफ़्ज़नि जो ठेठ ॿिज जेकॾहिं मुमकिन थी सघे थो त उहा हिकु अधु ॿोली हूंदी, उहा इंडस सां हूंदी जिते इहा पिया आहिनि। ऐं उन में डॉक्टर माइकल हार्ट चवे थो पियो त लफ़्ज़ कणी नाहे, इहो कणत आहे। कणत ते जंहिं मां वरी कणक थियो, कणी, कणक, कणे, जंहिं मां वरी पंजाबी ॿोलीअ में कुड़ी थो थिए, जंहिं मां वरी कोर थो थिए, उन खां पोइ सॼो थो थिए। मूंखे जेका ॻाल्हि असल में करणी आहे उहा इहा आहे त पाण हीउ जेको कुझु ॻाल्हायूं था इहो दर हक़ीक़त हिकु ॿोलीअ खे नए सिरिश्ते में उन ई मान मर्तबे सां खणी महफ़ूज़ करण जा जतन था पिया कयूं त जीअं हीअ जेका रश आहे, हिकिड़ो तूफ़ान जेको अचे थो पियो मसनूई ज़हानत ऐं हथरादू ॾाहप जे इन में किथे न ॿोलीअ जो ज़ाया न थी वञनि, या लफ़्ज़ विञाइजी न वञनि। ऐं हिकु दफ़ो जेकॾहिं विञाइजी आहे त इहे लफ़्ज़ ॾुखिया आहिनि ॿीहर हथु करणु। ऐं डॉक्टर इसाक़ साहिब खे त सलाम आहे जंहिं इहो हिकिड़ो पंहिंजे कुलनि ते हिकिड़ो बार सम्झो ऐं इहो हिन चयो त छो न असां हिकिड़ो गॾियल हिकिड़ो प्रोजेक्ट करे असां सिंधी ॿोल तरी, आऊं सम्झां थो त पाकिस्तान में अवां सभु नाम निहाद न, तव्हां पढ़िया लिखिया, हिकिड़ा हूंदा नाम निहाद, तव्हां पढ़िया लिखिया स्कॉलर्स वेठा आहियो, उहे मुंहिंजी ज़रूरु शायदि ॾींदो त पाकिस्तान में अञा लैंग्वेज इन्वेंट्रीअ जो बि तसवुरु न आहे आयो। लैंग्वेज इन्वेंट्री, शयुनि जी इन्वेंट्री थींदी आहे, लफ़्ज़नि जी, ॿोलनि जी इन्वेंट्री। ॿोल जिते बचाए रखिजनि, जिते साबित करे सघजनि त हे ॿोल आहिनि हिन शयुनि जा। ठीकु आहे, हाणे आऊं हिकिड़ो सफ़ा नंढिड़ो मिसाल थो पियो ॾियां। तव्हां बीबी गूगल खोले तव्हां लफ़्ज़ अलिफ ये हे रे 4 अखरनि जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, ए हर, लतीफ़ साईं इस्तेमालु कयो आहे श्रीराग में, ए हर। उहो तव्हां सर्च कयो, सवाइ हिकिड़े हंध जे कंहिं बि जॻह ते ज़िक्र नथो हुनजो मिले। ए हर तव्हां भला हो जेको वाचुनि ठाहिण वारो मिस्त्री हुयो, जेको जोहरी हुयो, जेको शीशे जो हिकिड़ो नंढीड़ो मैग्नीफायर खोपो अखियुनि ते पाए जेको शयुनि खे ॾिसंदो, उन्हनि खे असां भले खणी अंग्रेज़ीअ जो नालो असां सभु मैग्नीफायर चवंदासूंसि न, सच त इहो आहे त मैग्नीफायर 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 चई या कंहिं वटि ॿियो लफ़्ज़ आहे कंहिं दोस्तनि वटि। ऐं मां यकीन सां चवां थो जॾहिं कंहिं जॻह ते ज़िक्र ई न आहे, पर हुन लतीफ़ इस्तेमालु कयो आहे इहो लफ़्ज़ जेको आहे ए हर, त मुंहिंजा साईं इहा जेका लोक ॿोली आहे, माण्हुनि जी ॿोली आहे, मां दावा नथो कयां, कंहिं बि क़िस्म जी का वॾी का हिकिड़ी ॻाल्हि कोन नथो पियो करियां, मां तुज़ हिकिड़ी ॻाल्हि उहा थो कयां त हिते दुनिया में जेके तरक़ी याफ़्ता ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि में वॾे सीने खोले उहे चवंदा आहिनि हे लफ़्ज़ असांखे फ़लाणी ॿोलीअ में फ़लाणी सदीअ में मिलियो आहे। तव्हां अंग्रेज़ी खणो,
फ़ारसी खणो, अरबी खणो, अरबीअ जी तारीख़ छा आहे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 250 साल पोइ। इब्रानी जी तारीख़ छा आहे? 1300 साल हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अॻु। इन खां अॻु में कहिड़ियूं ॿोलियूं हूंदियूं हुयूं? जिन दुनिया ते राज कयो, जिन दुनिया खे लफ़्ज़ ॾिना, जिन दुनिया खे लफ़्ज़नि जा भंडार ॾिना। ऐं लफ़्ज़ ख़ाली न आहे, इहो त हिकिड़ो ज़हन मां कढी छॾियो त लफ़्ज़ आहे। पाण जेका लोक ॾाप जो ऐं चवां थो इल्मनि जो जेको सिर आहे, ॼाण जी सिर आहे न लफ़्ज़, उहा जॾहिं लफ़्ज़ असां वटां खिसकी थो वञे, निकिरी थो वञे, उनजे मुतबादिल में हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ धारियो थो पियो अचे त उनजो ख़मीर, उनजो रूह मरी थो पियो पवे, खोट थी थिए। मां उनजो हर जॻह ते मिसाल ॾींदो आहियां त लफ़्ज़ जेको ॾेवालो आहे, ॾेवालो बज़ाहिर त ईअं ई आहे न, त इहो माण्हू डेफिसिट में हलियो वियो, नुक़सान में हलियो वियो, ख़तमु थी वियो हलियो। हाणे ॾेवाले जी पोयूं तारीख़ त पई आहे न, ॾेवाले जे पोयूं हिकिड़ो पूरो पस मंज़र पियो आहे। जेको माण्हू सफ़ा ठलो सुञो थी वेंदो हो, उहो पंहिंजे दर जे आॾो ॿ ॾीआ ॿारे रखंदो हुयो, ऐं हर गुज़रंदड़ माण्हू ॾिसंदो त हिन ॾीआ ॿारिया आहिनि, हे सुञो थी वियो आहे, हे ख़ाली थी वियो आहे। त हुननि जो जेको समाजी जेको हिकिड़ो जेको उत्साह हुयो, जेका समाजी कम्यूनिटी जेका हिकिड़ो उन्हनि ठाही हुई, हिकिड़ी बिरादरी, कंहिंखे बि पोइते न रखंदा हुया। हो छा कंदा त पोइ हुनखे थोरो की घणो विरासत में ॾियणु शुरू कंदा हुया, त जीअं उथी पवे, सिधो थी वञे, ऐं हुनखे ॾियणु शुरू कंदा हुया, छो त ॾीआ था ॿरनि। हिन जो ॾीआलो निकिरी वियो आहे, हिननि ॾीआ ॿारिया आहिनि, ऐं उहो जॾहिं भरिजी वेंदो ॾींहंनि खे बंदि करे छॾींदो हुयो। भई ठीकु आहे, हाणे त उहा हालत ख़तमु थी वई हली, पर जेको इहो ॾेवालो लफ़्ज़ आहे, उहो त साॻी हिकिड़ी तारीख़ त खयूं थो अचे न। ईअं असांजी जेका लोक ॾाहप आहे, जेका असांजे सिंधी ॿोलीअ जी असां क्लेम करे सघूं था सॼी दुनिया खे ॾियण जे लाइ, आउं इहो सम्झां थो तव्हां सभु साइंसी दिमाग़ वेठा आहियो, असां जेको कुझु हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, ॿोलायूं था, उहो तुज़ न ॻाल्हाईंदा आहियूं, मार्फत सां ॻाल्हाईंदा आहियूं, को मिसाल ॾेई ॻाल्हाईंदा आहियूं। पर मां जेको कुझु तव्हांखे चवां थो, उहो तव्हां बमार्फत था ॿुधो, कंहिं ॿिए शइ सां अटैच करे था पंहिंजे दिमाग़ खे ॿुधायो। लोक ॾाप वाहिद शइ आहे जेका तुज़ तव्हांजे दिमाग़ में दाख़िल थींदी आहे। इहो ई सबबु आहे जो लोक ॾाप दुनिया जे हर क़ौम में मौजूदु आहे। छड़ो तव्हां लफ़्ज़ मटियो था, तसवुरु साॻियो आहे असां वटि मौजूदु आहे। इन करे आउं चवंदो आहियां, सिंधी ॿोलीअ खे जेकॾहिं हिननि मॉडर्न जेके बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस या इन में, मां घणो टेक्निकल इन करे तरफ़ कोन थो पिञां जो टेक्निकल तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोकस करिणो आहे पंहिंजी लोक ॾाप ते। ऐं उहा लोक ॾाप जा जेके लफ़्ज़ आहिनि, ॿोल आहिनि, उहे जेकॾहिं असां महफ़ूज़ करे वियासीं त आउं भायां थो पियो त असांजी जेका सिंधी लोक ॾाहप आहे, इन खे दुनिया जे एट पार घटि में घटि जॻह मिली सघे थी पई। डॉक्टर मोती ॾाढी गज़ब जी ॻाल्हि कई, जेका उहे इंसान वॾो हिकिड़ो गोलो ॾेखारे ऐं चवे पियो, हे आहे सिंधी ॿोलीअ जो कार्पस, ऑनलाइन रिसोर्स, लार्ज लैंग्वेज डेटा जेका आहे। छो थो थिए इहो इन जॻह ते? सिंधी छो थो थिए? सिंधी ॿोलीअ जूं असांजा जेके बि मीडिया हाउसिस आहिनि, जेके बि असांजा जेके तालीमी इदारा आहिनि, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड आहे, जेके बि इदारा आहिनि, छा उन्हनि पंहिंजा वेब पोर्टल, छा उन्हनि पंहिंजा वेब जा जेके बि तहक़ीक़ी मज़मून आहिनि, एब्स्ट्रैक्ट खां सवाइ सॼो तहक़ीक़ी मज़मून टेक्स्ट जी शक्ल में ऑनलाइन रखियो आहे? न, तस्वीरनि जी हालत में रखियो आहे। असां जॾहिं हिकिड़ो अंदाज़ो हणी मशीन खे ॾिनो हुयोसीं, डॉक्टर मोती, डॉक्टर मज़हर, डॉक्टर अयास, दोस्तो, असां काविश जो असां हिकिड़ो जाइज़ो वरितोसीं त काविश हर रोज़ु 45,000 लफ़्ज़ सरासरी हिकु ॾींहं में छापे थी। 45,000 लफ़्ज़, ऐं उहे 45,000 लफ़्ज़ जेके असांजे ख़बरुनि जा आहिनि, जेके 4 सालनि न 400 सालनि खां पोइ असांजी लोक ॾाप जा हिसा बणिजनि था पिया, असांजी तारीख़ बणिबा, उहे हींअर तस्वीर जे हालत में पिया आहिनि, टेक्स्ट जी हालत में न आहिनि पिया। हाणे जेकॾहिं सोचो त हिकु अख़बार जेकॾहिं 50,000 लफ़्ज़ एवरेज टेक्स्ट जे हालत में रखे, 10 अख़बारूं आहिनि, 5 लख लफ़्ज़ हर रोज़ जेकॾहिं डेटाबेस में अचनि त 1,50,00,000 लफ़्ज़ महीने में ईंदा। हाणे ॿारनि सां ज़रब ॾियो, जेकॾहिं फ़िकर इन जॻह ते पहुचे पोइ डॉक्टर मोती पाथान जी सिर्फ़ु हिकु कोड क्यूरी हणंदो या टोटल जो टोटल डेटा हिनखे मिली वेंदी हली। डॉक्टर मोतीअ घटि में घटि इहा शिकायत न रहंदी त ओ इहा त सिंधी ॿोली हिकिड़ो डॉट जेको असां गैलेक्सीअ में धरतीअ लाइ चवंदा आहियूं, ओ इहे पितकड़ा तव्हां वेठा आहियो।
सो आउं सम्झां थो त हिन कॉन्फ्रेंस जो जेकॾहिं हिकु मूल मक़सदु इहो ई निकिरी अचे त असां संजीदा थी इहे जेके ॻाल्हियूं आहिनि सोशल मीडिया खां हटी करे ब्लॉग स्पॉट ते असां जेका लोक ॾाहप आहे, असांजी जेका चवणियूं आहिनि, असांजा जेके टोटका आहिनि, असांजे घर जा हे जेके रध पचाव जूं रेसिपीज़ आहिनि, सिर्फ़ु इंडिविजुअली पाण सभु हिन जॻह ते वेठा आहियूं। जेकॾहिं इहे ई रखी वठूं त असांजा सुठा लार्ज लैंग्वेज मॉडल्स में डेटाऊं जमा थी वेंदियूं। ऐं उहो कंहिं हिकु इदारे जो कमु कोन्हे, इहो हिकु फ़र्द जो कमु कोन्हे, इहो कम्यूनिटी बेस्ड जॉब आहे जंहिंमें सभु गॾु आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेकॾहिं कंदी त वधि में वधि हिकिड़ो कंसोर्शियम ठाहे सघे थी, हिकिड़ो मैकेनिज़म ठाहे सघे थी, पोइ तव्हां सभिनी खे हलो कंदी, अचो हाणे तव्हां हिन ते कमु कयो। ॿोली कंहिं इदारे जी मिल्कियत न हूंदी आहे, ॿोली टोटल हिकु हिकु फ़र्द जी असां वटि अमानत आहे। ऐं आउं सम्झां थो सिंधी ॿोली ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। अंग्रेज़ी ॿोलीअ खे जेकॾहिं पाड़ूं लफ़्ज़ मिलनि धारियूं आहिनि, सिंधी ॿोलीअ खे खोटींदव, सिंधी हज़ारे ॿोलियुनि खां वठी हिते ई पई आहे। तव्हां असांजे मथां तमामु घणी ज़िम्मेवारी आहे। जेकॾहिं असां हिनखे बचायासीं त बचाईंदासीं, जहिड़ा अहिड़ा सुहिणा नौजवान जेकॾहिं कमु लॻाए पिया आहिनि। आउं सम्झां थो सिंधी ॿोलीअ में जेका इन लिमिटेड रिसोर्सिस में, हिकिड़े दोस्त चयो तव्हां वटि हेतिरा अरबे लखे कोन मिलिया आहिनि बाबा, तव्हांखे ख़बर ई न आहे, तव्हां आया ई न आहियो, तव्हांखे ॻाल्हि ई न आहे सम्झ में अञा। ऐं ईअं थींदो आहे, ईअं ई थींदो आहे। सदाईं कमु करण वारे ते कंदा तव्हां कयो था, थैंक यू सो मच। पर हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जिते 99 तव्हां तनक़ीदूं कयो था, हिकिड़ी तख़लीक़ कयो। तव्हां पंहिंजे हेठि ते कमु न कयो, बाक़ी रुॻो चीचूं खणी चओ त हे छो नथो थिए, छो नथो थिए, तव्हां सॼी ज़िंदगीअ में पोइ उन ई लाइन में हूंदो जेके कमु नथा पिया करे सघनि। मां चाहींदुमि त हिते पाण जेके सभु वेठा आहियूं, हिकिड़े अहद करे जॾहिं तव्हां उथूं, इहो तय करे छॾियूं त जीअं सुबुह जो गुड मॉर्निंग करे मैसेज कंदा आहियो, फॉरवर्ड मैसेज कंदा हो जीअं थर्ड क्लास होटल जे वॉश बेसन जे मथां ट्रॉल पियो हूंदो आहे, हर हिकु अची हथ हुननि सां माञींदो आहे। ऐं चाहींदुमि त हिकु जुमिलो, ॿ जुमिला सिंधी ॿोलीअ जा सोशल मीडिया में ई रखो, ओपन फोरमनि में ई रखो, ब्लॉग स्पॉट ते ई रखो। तव्हांजे एंड ते वॾे में वॾो कमु आहे। हिन सिंधी ॿोलीअ जे जुमिलनि खे इंटरनेट ते उछलींदा वञो, कंपाइलर हे वेठा आहिनि, सिंधी ॿोलीअ को वॾो ख़तरो कोन्हे। थैंक यू सो मच, महिरबानी।